हिन में कंहिंखे कोई ख़तरो न हुजणु खपे। ही सिर्फ़ु असीं सेखारियूं था पंहिंजे छोकिरियुनि जे सहूलियत लाइ। ऐं जेको आहे हिते जॾहिं असीं पहुतासीं त असांखे ख़बर पई त सरकार जा माण्हू अची विया ऐं जेको चयूं त ही तव्हां हिते छो आया हो, हिते छाजे लाइ पिया ट्रेनिंग करायो। ऐं असांखे ऑफिसरनि हुकुम कयो त तव्हां हिकदमि इन्हनि माण्हुनि खे ॿाहिरि कढो। त असीं पुछा था कयूं त जेके हिते ऑफिसर हज़रात वेठा आहिनि उन्हनि खे असां मां कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे ऐं उहे हिते अचनि, असां सां राब्तो कनि, असांखां मालूम कनि त तव्हांखे बाबा कहिड़ी असां मां तकलीफ़ पहुती आहे। असां हिते मुसलसल जेके आहिनि से हफ़्ते ॾेढ खां वठी बाइक जी ट्रेनिंग करे रहिया आहियूं। सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जे तरफ़ां हे जेको आहे सो रखियो वियो हुयो प्रोग्राम। इन खां पोइ असां जेके आहिनि से हिते अॼु हिन मैदान ते बाइक जी ट्रेनिंग वेठी कईसीं ऐं असांखे इहा हैरत थी ॾिसी करे त हिते बजाए जेको तालका इंतिज़ामिया जिथे असांखे सॼी सिंध जे जेके साञावंद माण्हू आहिनि, जेके अदीब लेखक शाइर ॿियनि सभिनी माण्हुनि समाजी जेके आहिनि से उन्हनि असांखे तमामु घणो सराहियो आहे। उते सिंध हुकूमत असांखां कंहिं बि क़िस्म जी पुछा या सहूलियतुनि जे हवाले सां त का बि राब्तो या इन क़िस्म जी का ॻाल्हि कोन कई आहे। पर बजाए जो अॼु असां हिते हिन ईदगाह वारे मैदान ते अॼु ही बाइक जी ट्रेनिंग कयूं पिया त ॿ टे ॼणा अची असांखे इहो चवनि पिया त हीअ जेको आहे सो तव्हां हिते बाइक जी ट्रेनिंग करण जी इजाज़त कोन्हे। असां पुछो त कंहिं झलक ॾिनी आहे, ही हिकिड़ी पब्लिक हिकिड़ो एरिया आहे त उन्हनि ते हुननि जो चवणु आहे त तालुका म्यूनसिपल ऑफिसर मना कई आहे त हिते इन क़िस्म जी का बि ट्रेनिंग न कई वञे। सो असां इन ॻाल्हि जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं